अहम ख़बर शामिल कंदासीं नाज़रीन। कराची का लाहौर वींदड़ मुसाफ़िर रेलगाॾीअ सां मैरापुर में हादसो पेश आयो आहे। शालीमार एक्सप्रेस लाखा रोड स्टेशन ते बीठल मालगाॾी सां टकराइजी वई। टक्कर लॻण सबबि मालगाॾीअ जा 3 गाॾा ऐं शालीमार एक्सप्रेस जी इंजण पटड़ीअ तां लही वई। हादसे में शालीमार एक्सप्रेस जो ड्राइवर समेत 5 मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ रूरल हेल्थ सेंटर लाखा रोड मुंतक़िल कयो वियो आहे। हादसे सबबि ट्रैक बंद थी वियो आहे। मुसाफ़िर रेलगाॾी के मुख़्तलिफ़ स्टेशननि ते बीहारियो वियो आहे। अहम ख़बर शामिल करे रहिया आहियूं। कराची खां लाहौर वेंदड़ मुसाफ़िर रेलगाॾी सां मैरापुर में हादसो पेश आयो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलात मालूम कयूं था आवाज़ टीवी जे रिपोर्टर आकाश कुमार सां। जी आकाश, ॿुधाइजो छा तफ़सीलात आहिनि हादसे बाबति? हाँ जी बिल्कुल। कराची का लाहौर वेंदड़ मुसाफ़िर रेलगाड़ी शालीमार एक्सप्रेस मैरापुर भरिसां लाखा रोड स्टेशन ते बीठल मालगाॾीअ सां टकराइजण सबबि मालगाॾीअ जा 3 गाॾा ऐं शालीमार एक्सप्रेस जो इंजण पटड़ीअ तां लही पई। हादसे सबबि शालीमार एक्सप्रेस जो ड्राइवर समेत 5 मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया ऐं ॿिया मुसाफ़िर मौजाना तौर ते महफ़ूज़ रहिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ रूरल हेल्थ सेंटर लाखा रोड आंदो वियो, जिते तिबी इमदाद ॾिनी वई। हादसे सबबि ट्रैक बंदि थी वियो, जंहिं करे लाहौर कराची ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर रेलगाॾियुनि खे मुख़्तलिफ़ स्टेशननि ते बीहारियो वियो आहे। आख़िरी इतलाउनि ताईं हादसे जा कारण मालूम न थी सघिया आहिनि। हादसे में शिकार थियल मुसाफ़िरनि जी मदद करण लाइ लाखा रोड समेत मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री हादसे वारे हंधि पहुतल आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी आकाश तफ़सीलात ॾियण जे लाइ।